पाकिस्तान बहरीन सां लाॻापन खे ख़ासि अहमियत ॾिए थो। गॾियल तौर ते फ़ाइदेमंद इक़्तिसादी भाईवारी में तब्दीली करण जी ज़रूरत आहे। भाइराणा लाॻापा गॾियल मज़हब, सक़ाफ़त ऐं तारीख़ ते ॿधल आहिनि। सदर मुमुलिकत आसिफ अली ज़रदारी सां कमांडर बहरीन नेशनल गार्ड जनरल शेख मोहम्मद बिन ईसा बिन सलमान अल ख़लीफ़ा जी मुलाक़ात। मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। संदसि चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि जे विच में बहितरीन लाॻापन खे गॾियल दिलचस्पीअ जे शोबनि में वधीक मज़बूत करण जी ज़रूरत आहे। कमांडर बहरीन नेशनल गार्ड जो चवणु हुयो त उमीद आहे त पाकिस्तान सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में अॻिते वधंदो। सिंध जे शऊर खे क़तल कंदड़ धाड़ेल कानून जी पकड़ खां आज़ाद। तंगवाणी में क़तल थियल उस्ताद अलह रखियो निधवाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। कंदकोट, गुड्डू, गौसपुर, ठुल ऐं करोंडी में एहतजाजी मुज़ाहिरा करे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। पाकिस्तान IMF विच में इक़्तिसादी जाइज़े बाबति ॻाल्हियूं मुकमल। ज़रियनि जो चवणु आहे त स्टैंड बाई अरेंजमेंट तहत आख़िरी इक़्तिसादी जाइज़े वारनि ॻाल्हियुनि में अॻभराई थी आहे। ॻाल्हियुनि बाबति IMF तरफ़ां अॼु राति पधनामो जारी कयो वेंदो। पाकिस्तान लाइ $1.1 अरब जी क़िस्त जारी थियण जो इम्कान। रावलपिंडी जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई वाक़िअनि जे केस में KPK जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जन ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत पारां 2 अप्रैल ते वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। अली अमीन गंडापुर ते सिटी थाणे में केस दाख़िल थियल आहे। अली अमीन गंडापुर, शहबाज गिल, मुसरत जमशेद चीना, मुराद सईद, शबीर अवान, श्री मज़ारी ऐं शिबली फराज़ जा बि वारंट जारी। सेनेट चूंडनि लाइ कागज़नि जी छंड-छाण जो आख़िरी ॾींहुं। पंजाब मां घर वज़ीर मोहसिन नक़वी जा नामज़दगी कागज़ मंज़ूर थी विया। इस्लामाबाद मां इसहाक डार जा नामज़दगी कागज़ मंज़ूर थिया। सिंध में सेनेट जे 12 सीटुनि ते 34 उम्मीदवारनि मां 32 जा फार्म मंज़ूर। PPA जे ज़मीर घुमरो, सुरिंदर विलासाई, MQM जे आमिर चिश्ती, नजीब हारून, आज़ाद उम्मीदवार फैसल वावडा जा फार्म मंज़ूर। यास्मीन दादाभाई ऐं शब्बीर काइम खानी जे कागज़नि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। दहशतगर्दनि सां को बि ठाह या रिआयत न थींदी। पाकिस्तान ते हमिलो कंदड़नि खे संदन ई जवान में जवाबु ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त मुल्क जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती ते का बि सौदेबाज़ी न थींदी। मुल्क जे दिफ़ा ऐं शहरनि जी हिफ़ाज़त लाइ समूरा वसीला इस्तेमालु कया वेंदा। सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमालु थी रहियो आहे। समूरी दुनिया में सोशल मीडिया बाबति कानून मौजूदु आहे। हिते बि सोशल मीडिया खे कंट्रोल करण लाइ कानून ठहणु घुरिजनि। न्यू सैदाबाद में आइसक्रीम फैक्ट्री अंदर गैस सिलेंडर फाटण सबब 3 ॼणा सड़ी फोत। इमदाद सिनेमा चौक ते आइसक्रीम फैक्ट्री में बर्फ जे कारखाने अंदर सिलेंडर फाटी पियो। मुतासिरनि जे घरनि में कोहराम।